अस्सलामुअलैकुम। आई होप त तव्हां सभु ठीकु हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। ऐं अॼु असां पोर्ट्रेट ठाहींदासीं सरमद सिंधी जो, सिंध जो क़ौमी रागी। उहो रागी जंहिंखे केरु अॼु ताईं रिप्लेस न करे सघियो, न करे सघंदो। हुनजा गीत जेके आहिनि उहे सदाईं सिंध जे लाइ हुया ऐं हिकिड़ो अमर किरदारु आहे असांजो, त उनखे अॼु असां ट्रिब्यूट ॾींदासीं। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधाए छॾियां त अॼु ड्रेस मूंखे जेको पातल आहे इहो एस क्यूब वारनि जो ड्रेस आहे। अगरि तव्हां मां कंहिंखे बि पंहिंजी भेणुनि जे लाइ भेणुनि जे लाइ, अमड़ियुनि जे लाइ, भाइरनि खे या कंहिं अदियुनि खे पंहिंजे लाइ अगरि ऑडर करिणो आहे त तव्हां एस क्यूब जो पेज आहे फेसबुक ते, उतां तव्हां ऑडर करे सघो था। ठीकु आहे, एस क्यूब जो पेज जेको आहे फेसबुक ते पेज आहे, तस्वीरुनि ते लिंक बि उनजो रखी छॾींदुसि, उतां तव्हां अहिड़ो ड्रेस ऑडर करे सघो था। ऐं पोर्ट्रेट असां स्टार्ट कयूं था। अॼु ऑयल पेंटिंग में असां कमु कंदासीं ऐं सभु अची वञो जल्दी जल्दी हिते। ऐं शेयर लिंक आहे, ही जेका वीडियो आहे हिनखे तव्हां शेयर कयो, ट्विटर ते बि शेयर कयो, इंस्टा ते बि, ऐं कोशिशि कयो त जेके बि ग्रुप्स में आर्ट जा ग्रुप आहिनि या असांजा जेके बि जनरल ग्रुप्स आहिनि उन्हनि सभिनि में तव्हां हिनखे वीडियो खे शेयर कयो।
Mm.